नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जाती खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध में 17 फेबरवरी खां शुरू थींदड़ पोलियो मुहिम खे कामयाब करण लाइ डिप्टी कमिश्नर सजावल मोहम्मद इस्माइल मेमण जी अॻुवाणी में तालका अस्पताल जाती खां पोलियो बाबति सुजागी रैली कढी वई, जंहिंमें स्कूली ॿारनि उस्तादनि समेत माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। रैली में सिक्योरिटी जा इंतहाई सख़्त इंतज़ाम कया विया हुआ। रैली शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि तां थींदे शहीद फज़ल राहो चौक ते पहुती, जिते DC सजावल मोहम्मद इस्माइल मेमण, ADC 1 सजावल रियाज़ हुसैन लिगारी, हेल्थ ऑफिसर सजावल डॉक्टर जावेद भुट्टो ऐं मुख़्तलिफ़ UC चेयरमैन ख़िताब कंदे चयो त मासूम ॿारड़ा पोलियो वायरस जे ख़तरे में आहिनि, जंहिं करे अॼोकी रैली कढण जो इहो ई सबबु आहे त मुल्क में मासूम ॿारड़नि खे पोलियो जा क़तरा न पियारण करे केतिरा ई केस ज़ाहिर थिया आहिनि। असां आवाम खे आगाह था करियूं त पंहिंजे मासूम गुलनि जहिड़े ॿारनि खे ईंदड़ पोलियो मुहिम में भरपूर नमूने सां हिसो वठण पोलियो टीम सां सहकार कयो वञे। हिननि चयो त मुल्क पाकिस्तान मां पोलियो जो ख़ात्मो वालिदीन जे सहकार सां थी सघे थो। वालिदीन पंहिंजे ॿारनि खे रूटीन जा टुका लॻाराए पोलियो जी हर मुहिम में फुड़ा पियारनि त जीअं मुल्क मां पोलियो जो ख़ात्मो थी सघे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।